कानून जे आॾो वॾा वॾा सियासतदान वॾा वॾा ताक़तवर भी बेवस बणिजी वेंदा आहिनि। मां सीरियल के बारे में तव्हांखे त ख़बर आहे दोस्तों त ज़हर ज़िंदगी ड्रामा हींअर इन वक्त इंतहाई घणो सिंध में ॾिसंदड़ ड्रामो आहे ऐं उन खां अलावा 2024 में कहिड़ो नओं ड्रामो ईंदो उन जे बारे में भी हिन वीडियो में मुकम्मल ॻाल्हि कंदासीं। वीडियो तव्हांखे किथां बि सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। हलूं था पाण मेन टॉपिक। नसीरा बेगम पंहिंजे भाउ खे चवंदी त वॾेरो कमाल खान जेसिताईं राज़ी न थींदो तेसिताईं मां हिन हवेलीअ में न रहंदुसि, छाजे करे जो वॾेरे कमाल खान जो राज़ी थियणु लाज़मी आहे। जॾहिं वो राज़ी थींदो तॾहिं मां हिन हवेली में रहंदुसि ऐं तॾहिं मां हिते जेको आहे सो क़याम कंदुसि। त दोस्तों ज़हर ज़िंदगी हिन वक़्तु इंतहाई घणो ॾिसंदड़ ड्रामो आहे ऐं उन खां अलावा 2024 में कहिड़ो ड्रामो ईंदो उन जे बारे में तव्हांखे ॿुधायूं था त उन में कहिड़ा कहिड़ा नवां अदाकार हूंदा। छा इहे ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी ऐं हाय तकरा ड्रामा में ही जेको आहे सो अदाकार खणी इन में शामिल कंदा या न्यू अदाकार भी इन में शामिल थींदा मुकम्मल है। दोस्तों नए ड्रामे में जेको आहे सो तक़रीबन 23 जेको आहे सो जनवरी ते 3 जनवरी ते ड्रामो रिलीज़ थी वेंदो सिंध टीवीअ ते। अली बुरदीप जेको आहे सो उन में शामिल आहे जंहिंखे तव्हां सिंध जेको आहे सो ॾिसो था तकरार ड्रामे में ऐं हाय तकरार में ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे सीरियल में तव्हां ॾिसो था उनखे। उन खां अलावा हाशुए नाले सां जेको किरदारु आहे उनखे बि तव्हां नए ड्रामे में ॾिसंदव जल्दी। दोस्तों इंतहाई मज़ेदार ड्रामो जेको आहे सो सिंध टीवी खणी आयो आहे तव्हांजे लाइ ऐं तव्हां ॾिसंदव त इंतहाई तव्हांखे पसंदि ईंदो। दोस्तों असां तव्हांखे तक़रीबन घणे जेको आहे सो हाय तकरा ड्रामे सीरियल जे बारे में रिएक्शन ॾियूं था। तव्हां वॾी महिरबानी सपोर्ट करण जी। हींअर जेको नओं ड्रामो ईंदो मोहब्बतनि जो माॻ असां उन जे बारे में तव्हांखे पंहिंजे वीडियोज़ में जेको आहे सो रिएक्शन ॾेई ॾींदासीं, त उन में बि तव्हां असांजो सपोर्ट कयो ऐं हिन वीडियो खे घणे मां घणो शेयर करे ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे